और नेट ते अची वियो बापू जी दुनिया में नाज़रीन मौजूद आहियूं हींअर खां जलबाणी में हिकु लोहर वटि इन लोहर जी हिकिड़ी वॾी कहाणी आहे। असांजे इलाइक़े में हिनखे लोहर चवंदा आहिनि, नाल खे कारिया चवंदा आहिनि। हीअ कारिया असल में चित्तौड़गढ़ जे किले जा जेके रवासी हुआ, जॾहिं अकबर बादशाह चित्तौड़गढ़ किले ते प्रताप सिंह खे जेको आहे शिकस्त ॾिनी त हीअ कारिया जेको आहे सो उतां निकिता मुख़्तलिफ़ जायुनि ते। हाणे हिननि मुस्तक़िल जेको राज अख़्तियार कई आहे सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इहे लोहार जो कमु कंदा। भाऊ कहिड़ो कहिड़ो कमु कंदा हुआ तव्हां? जीअं कुआरी ठाहींदा आहियूं, पाउडर ठाहींदा आहियूं, लाटो थी वियो, थी वई, कमल जो कमु हलंदो आहे, टोको थी वियो, काठ थी विया, जेके मुख़्तलिफ़ औज़ार आहिनि असांजा जेके हलंदड़ आहिनि असां उहे ठाहींदा आहियूं। कमु कीअं आहे तव्हां ॾे अॼुकल्ह? बसि शुक्र आहे अलाह जो, हींअर उहो मज़ो न आहे। हा हींअर जी सीज़न आहे जेकी हींअर गुॾ जी, त कहिड़े औज़ार ठाहे पियो जेको हींअर तव्हां तयारु पियो कयो? हींअर इहो चंजूरो ठाहियूं पिया जेको हले पियो थोरो घणो। इहो कहिड़े कमु ईंदो आहे? जीअं त गुॾ जीअं मोणनि जी शुरू थींदी आहे इन में थोरो कमु ईंदो आहे। महिरबानी सर, तव्हां जेको आहे मूंसां कचहरी कई, लख करोड़।